बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल रोज़ा, रोज़े जे मसाइल जे मुतलिक़ शरई अहकामात बयान कजनि था। पहिरियां कुझु मसाइल ऐं सूरतूं आहिनि जेके रोज़ेदार सां उन जे ज़िंदगी में पेश अचनि थियूं। इनज़ाल थी वञणु, पोइ उन जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि ऐं उन्हनि जा शरई अहकाम आहिनि। हिकु सूरत अहिड़ी आहे त जेकॾहिं पंहिंजे घरवारी सां या का अजनबी औरत सां मस करण सां, हथ लाइण सां या बोस किनार सां रोज़ेदार खे इंज़ाल थी थो पए त रोज़ो फ़ासिद थी वेंदो आहे ऐं क़ज़ा ज़रूरी आहे। इंज़ाल न थियण जी सूरत में रोज़ो फ़ासिद त न थींदो, अलबत्ता मकरूह थी वेंदो। इन जे लाइ रोज़ेदार खे घुरिजे त अहिड़नि शयुनि खां परहेज़ करे ऐं अहिड़नि शयुनि खां पासो करे पंहिंजे रोज़े खे रोज़े जी बहितर हालत में ऐं सूरत में रखण जी कोशिशि करे। ॿी सूरत हूंदी इहा आहे जेकर पंहिंजी घरवारी खे मस करण खां सवाइ, छुहण खां सवाइ सिर्फ़ु ॾिसण सां ई जेकर इंज़ाल थी थो पए त उन सां रोज़ो फ़ासिद न थींदो आहे। ऐं जेकर कंहिं रोज़ेदार खे महज़ शहवत अंगेज़ शइ ॾिसण सां या सोचण सां इंज़ाल थी थो पए त उन सां रोज़ो फ़ासिद न थींदो आहे। चौथीं सूरत इहा आहे जेकॾहिं कंहिंखे नज़र शहवत जे करे इंज़ाल थी वियो ऐं उन इहो गुमान कयो त रोज़ो फ़ासिद थी वियो, उन खां पोइ कसदन ॼाणी वाणी जेकॾहिं रोज़ो फ़ासिद कई त उन ते क़ज़ा ज़रूरी आहे। महज़ ॾिसण सां या ख़्यालु करण सां इंज़ाल थी थो वञे त रोज़ो फ़ासिद न थींदो आहे, रोज़ो बदस्तूर बाक़ी आहे। अलबत्ता इन क़िस्म जे नज़र ऐं ख़्याल खां पंहिंजे पाण खे बचाइण जी कोशिशि करे रोज़ेदार। निंड जी हालत में इंज़ाल थी थो वञे, मनी ख़ारिज थी वञे त रोज़ो फ़ासिद न थींदो आहे। कहीं जे ख़ासि हिस्से या का ॻाल्हि जे दिलि में ख़्यालु करण जे करे इंज़ाल थी थो पए ऐं मनी ख़ारिज थी पए त रोज़ो फ़ासिद न थींदो आहे। जेकॾहिं रोज़े जी हालत में पंहिंजे घरवारीअ सां बगलगीर थियो, कुझु देरि ताईं उन हालत में रहण खां पोइ इंज़ाल थी वियो त रोज़ो फ़ासिद थी वेंदो ऐं क़ज़ा लाज़िम आहे। जेकर कोई माण्हू रमज़ानुल मुबारक जे ॾींहंनि में पंहिंजे घरवारी सां वेठो ऐं कमज़ोरी जे करे उन माण्हू खे इंज़ाल थी पियो त रोज़ो फ़ासिद थी वेंदो आहे ऐं क़ज़ा लाज़िम थी पवंदी आहे ऐं उनखे सिज लहण ताईं खाइण पीअण जी इजाज़त न आहे, बल्कि एहतराम रमज़ान उनखे करणु लाज़िम ऐं ज़रूरी आहे।